ठुल जे यूसी दीनपुर में पीपी उम्मीदवार पुलिस एहलकारन ऐं हथियारबंदन सां गॾु वर्क करण लॻो आहे। ज़िले काउंसिल मेंबर ताहिर खोसो प्रोटोकॉल में वर्क करण में मसरूफ़ आहे। यूसी चेयरमैन नोमान खोसो भी सरकारी प्रोटोकॉल में चूंड मुहिम हलाए रहियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, ठुल जे यूसी दीनपुर में पीपी उम्मीदवार पुलिस एहलकारन ऐं हथियारबंदन सां गॾु वर्क करण लॻो आहे। ज़िले काउंसिल मेंबर ताहिर खोसो प्रोटोकॉल में वर्क करण में मसरूफ़ आहे। यूसी चेयरमैन नोमान खोसो भी सरकारी प्रोटोकॉल में चूंड मुहिम हलाए रहियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, ठुल जे यूसी दीनपुर में पीपी उम्मीदवार पुलिस एहलकारन ऐं हथियारबंदन सां गॾु वर्क करण लॻो आहे। ज़िले काउंसिल मेंबर ताहिर खोसो प्रोटोकॉल में वर्क करण में मसरूफ़ आहे। यूसी चेयरमैन नोमान खोसो भी सरकारी प्रोटोकॉल में चूंड मुहिम हलाए रहियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, ठुल जे यूसी दीनपुर में पीपी उम्मीदवार पुलिस एहलकारन ऐं हथियारबंदन सां गॾु वर्क करण लॻो आहे। ज़िले काउंसिल मेंबर ताहिर खोसो प्रोटोकॉल में वर्क करण में मसरूफ़ आहे। यूसी चेयरमैन नोमान खोसो भी सरकारी प्रोटोकॉल में चूंड मुहिम हलाए रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सरमन कुंडरानी लाइन ते मौजूद आहे। सरमन, पुलिस एहलकार कहिड़े बुनियाद ते चूंड मुहिम में हिस्सो वठी रहिया आहिनि? साल के आम दीनपुर में होते यूसी बिना मुकम्मल कामयाब थियल आहे। जिला काउंसिल मेंबर ताहिर हुसैन खोसो ऐं साॻी यूसी जी पीपल पार्टी उम्मीदवार आहे नोमान हुसैन खोसो ऐं वाइस चेयरमैन आहे शफीक रहमान खोसो। उहो जेका यूसी दीनपुर में हथियारबंद खणी ऐं पुलिस एहलकार खणी करे पंहिंजो चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। जेतोणीकि इलेक्शन कमीशन तरफ़ां जेका चूंड मुहिम में पाबंदी आहे, इन हवाले सां हुकूमत पारां हथियार खणी आणण ते जेका पाबंदी लॻाई पीपल पार्टी उम्मीदवार हथियार साण करे जेका पुलिस एहलकार खणी करे पंहिंजी चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। इन हवाले सां यूसी दीनपुर जो आज़ाद उम्मीदवार मोहम्मद खान खोसे जो चवणु आहे त पीपल पार्टी उम्मीदवार पंहिंजी शिकस्त खे ॾिसी करे गांधी जी नई आहिनि ऐं जेका माण्हुनि ते प्रेशर ॾियण पुलिस ऐं हथियारबंद साण करे जेका माण्हू खे ज़बरदस्ती वोट वठण लाइ